कशिश वारो किरदार फ़र्द ऐं अफ़रादनि में फ़र्क़ु हूंदो आहे। उहो असांजे समाज जी घुर्जुनि तहत तारीख़ी मज़हबी किरदारी हलंदड़ आहे। अफ़रादनि मां कंहिं हिक खे अॻुवाणी करणी हूंदी आहे। उहा कंहिं आफ़ीस खां वठी वञी पेश इमामी जे फ़रीज़े ताईं छो न हुजे। उन में सियासी पार्टियूं हुजनि या गादियूं ऐं दर्सगाहूं छो न हुजनि। हाणे ॻाल्हि रही शख़्सियत जी। साफ़ ज़ाहिर आहे के शख़्सियतूं सहर अंगेज़ हूंदियूं आहिनि, उनखां इनकार नथो करे सघिजे। बाक़ी उहो सहर केसी ताईं हलंदो, कंहिंजो हिकु कचहरी ताईं, कंहिंजो कंहिं प्रोग्राम या फंक्शन ताईं, कंहिं शख़्सियत जो सहर सदियुनि ताईं हलंदो रहे थो। उहो उनजे किरदार जो हुजे या इख़लाक़ी हुजे या कलमी छो न हुजे, उहो तयन तारीख़ कंदी। न ई को हिकु फ़र्द करे सघे थो, न ई उहा शख़्सियत पाण पंहिंजे लाइ को अहिड़ो फ़ैसिलो कंदी आहे त मुंहिंजी शख़्सियत खे सहर अंगेज़ कोठियो वञे। पर ईअं थी वेंदो आहे, उहो कुदरती फ़इल आहे। पोइ उन फ़र्द जे दुनिया छॾे वञण बाद उन जी जॻह ते अचण वारे ते बि लाज़मी थी वेंदो आहे। मजबूरी तहत त गाॾो हलाइण लाइ उन जे सहर अंगेज़ शख़्सियत जो सहारो वरितो वञे। पोइ उहो तक़रीर में जुमलनि ऐं अक़वालनि जी सूरत में, पर ईअं करणु वक़्त जी तक़ाज़ा थी वेंदी आहे। इहो बहस अलॻि मौज़ू आहे त हसद ऐं साड़। हसद ऐं साड़ वारनि खे इहा ॻाल्हि न खणी वणे, पर न चाहींदे बि उन सहर अंगेज़ शख़्सियत जो नालो ॻणाइणो पइजो वञे। ॾिसो, सियासी जमायतूं ऐं मज़हबी जमायतूं ऐं गादियूं अञा ताईं उन सहर अंगेज़ शख़्सियतनि जूं मोहताज थी हली रहियूं आहिनि। चवण वारनि खे पंहिंजे गिरेबान में ॾिसणु खपे। तनक़ीद करण खां अॻु में इस्लाह ऐं उन सोच ते सोचणु घुरिजे त कॾहिं बि को अहिड़ो इंसानु न चाहींदो आहे त मूंखे कुझु सम्झो वञे, पर तारीख़ उनखे अनमोल किरदार ऐं शख़्सियत ठाहे छॾींदी आहे। बाक़ी ज़रूरु दुनिया त फ़ना जे दायरे में अचे थी, उहा ॻाल्हि अलॻि आहे। दुनिया खे छॾिणो हर कंहिंखे पवंदो आहे। बका अलाह साईं जी ज़ात खे आहे, ॿी हर का शइ फ़ना आहे। पोइ उहो ई बका वारो जंहिंखे चाहे उनखे यादि कराए कंहिं बि नमूने सां। अॼु बि ॾिसो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरी खां वठी हज़रत रूमी रहमतुल्लाह अलैह जी मसनवी या अहिड़नि अज़ीम किरदारनि जी तारीफ़ ऐं तालीम यादि कई पई वञे, उहा उन जे लफ़्ज़नि ऐं किरदारनि खे मिलियल सहर अंगेज़ी ऐं चकमकी कशमकश वारी कैफ़ियत आहे। बाक़ी मञिजे थो त हसद ऐं साड़ ज़रूरु कंधु खणंदो आहे, उन में को शक कोन्हे। चवण वारनि खे शल को किथां मौक़ियो मिले। शख़्सियत परस्ती बिगाड़ न सवारींदड़ किरदार आहे उन जी तालीम ऐं दर्स सां। बाक़ी हाणे अफ़रादनि जी मर्ज़ी त उनखे कहिड़ो रंग थो ॾिनो वञे। किताब टहकन में टाकोड़ा, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।